हक़ मौजूद साथियों, सिंध रीडर्स ऐं राइटर्स जे हिन यूट्यूब चैनल ते जो पंहिंजो राज़मंद शिराज़ सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवां थो। अॼु असीं जंहिं मशहूरु शाइर मशहूरु लेखक खे पढ़णु हलूं पिया उहे आहिनि हसन दर्स। सिंध जे ॾातल सुञातल ऐं आला पाए जो शाइर हसन दर्स ऐं संदन इन्हनि सिटुनि सां शुरूआति करणु चाहींदुसि त कुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक़्स आहे। कुनिया में कैफ़ वारो रूमी जो रक़्स आहे। हिन दिलि कलंदरीअ में दम दम धमाल आहे। हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं, हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं। मिटीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं। आवाज़ जे उथण जी कैफ़ियत कमाल आहे। हिन दिलि कलंदरीअ में दम दम धमाल आहे। नई टीह जे जदीद सिंधी शाइरी जे नुमाइंदा शाइर हसन दर्स जो जनम 5 सेप्टेम्बर 1966 ईस्वी ते ॻोठ मशाइखोती तालुके ऐं ज़िले टंडे अलायार में हाजी ग़ुलाम रसूल दर्स जे घर में थियो। हसन दर्स जा वॾा असल में लाखा ज़ात जा आहिनि, पर संदसि ॾाॾे मशाइखोती लाखे जंहिंजी वफ़ात 1408 ईस्वी में आहे खे सहरवदिया सिलसिले जे मुल्तानी बुज़ुर्ग तां खिलाफ़त ऐं दर्स जे ख़िताब मिलण खां पोइ दर्स ॾियणु लॻा। हसन दर्स इब्तिदाई तइलीम ॻोठ मां ई वरिती ऐं 8वीं क्लास ताईं मिडिल स्कूल मशाइख काज़ी अहमद मां तइलीम हासिलु कयईं, जंहिंखां पोइ हिन मैट्रिक मुस्लिम हाई स्कूल टंडे अलायार मां कई। अॻिते हली MA सिंधी सिंध यूनिवर्सिटी जामशरे मां कयईं। हसन दर्स नंढपण खां ई शाइरीअ सां दिलचस्पी रखंदो हो। संदसि ॾाॾे मोहम्मद हसन दर्स बि मदह ऐं मौलूद जो नामियारो शाइर हो। संदसि शाइरी दरगाह मशाइखोती समेत तर जे मेलनि ऐं महफ़िलुनि में ॻाई वेंदी हुई। हसन दर्स 16 सालनि जी उमिरि खां शाइरी शुरू कई। अॻिते हली पंहिंजी टईअ जे सरवाण शाइर बणिजी वियो। हिन जी शाइरीअ में मौसीक़ी, रवानी ऐं फ़िक्री तसलसल कमाल दर्जे जो आहे। संदसि शाइरीअ में फितरत जे हसीन मंज़र निगारी ऐं सिंध जे ज़रे ज़रे सां उथाह मोहबत सां गॾु तसौफ़ जो रंग बि मौजूदु आहे। हसन दर्स केतिरा ई आलमी नौयत जा नज़म पिणु लिखिया आहिनि, जिन में अदी ही आजियां कहिड़ी, बेनज़ीर भुट्टो जी शहादत लिखियल, या रकासा, जुदा विसाल जी कैलाशवादी, हर को दर्द, हिजरे असवद, नंगी सरमद जे हुज़ूर में, हिकु शाइर जो वतन, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, सारी सिंध पीरीअ जो पाछो वग़ैरह उन में शामिल आहिनि। हसन दर्स पंहिंजे नज़मनि में सिंध जी तारीख़ जाग्राफ़ी खे इंतिहाई वणंदड़ ऐं ख़ूबसूरत अंदाज़ सां पेश कयो आहे। संदसि नज़म सारी सिंध पीरीअ जो पाछो उन जो उम्दा मिसाल आहे। संदसि शाइरी संदसि हमअसरनि ऐं ख़ासि करे नौजवान खे तमामु घणी यादि आहे। हसन जी मुख़्तसिर ॼमार में कयल शाइरी जेतिरी मक़बूल आहे ओतिरी नई टीह जे ॿिए कंहिं शाइर जी मुश्किल हूंदी। हिन 1983 में एशिया जे मॉडल डिक्टेटर ज़ियाउल हक़ ख़िलाफ़ हिकु शाहकार नज़म लिखियो। पहिरियों भेरो हिन शेख अयाज़ आॾो 1987 ईस्वी में प्रेस क्लब हैदराबाद में पंहिंजो नज़म नंगी सरमद जे हुज़ूर में पेश करे खेसि मुतासिर कयो। हसन दर्स 4 फरवरी 1993 में नामवर कहाणीकार महताब महबूब जी न्याणी इरम महबूब सां शादी कई, जंहिंमां खेसि 2 पुट चीज़ल ऐं रूहल ऐं हिकु न्याणी रिदम आहिनि। हसन दर्स 1988 खां 2008 ताईं मुख़्तलिफ़ अख़बारुनि, रिसालनि ऐं TV चैनलनि सां लाॻापियल रहियो। हसन दर्स 16 जून 2011 ते असुरवेल हैदराबाद में वाधूआ वटि हादसे जो शिकार थियो ऐं केतिरा ई कलाक 2 पुलिस थाणनि कासमाबाद ऐं JOR जे हद जे तकरार सबबि ज़ख़्मी हालत में पियो रहियो ऐं घणो रतु वही वञणु सबबि गुज़ारे वियो। संदसि सोचते मौत सबबि सॼी सिंध सोगवार थी वई। सिंध जे अदीबनि शाइरनि हसन दर्स जे विछोड़े खे वॾो सान्यो करार ॾिनो ऐं खेसि हज़ारे आलिनि अखियुनि सां ॻोठ मशाइखोती में पंहिंजे अबनि ॾाॾनि जे क़दीमी क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो। हसन दर्स जी शाइरी जो किताबु हसन दर्स जो रिसालो संदसि विछोड़े खां पोइ इंडस फाउंडेशन पारां छपायो वियो, जंहिंजी मुरतिबा संदसि वनी इरम महबूब आहिनि। हाणे हिकिड़ो मज़मून जेको असांजो दोस्त राम और लिखियो आहे, जंहिंजो उनवान आहे हसन दर्स हिकु रोशन ख़्याल शाइर। हसन दर्स रोशन ख़्याल शाइर आहे। उहो संदसि सगारो ऐं सुहिणो तारुफ़ आहे। हिन जी शाइराना रचना फ़िक्री सघ सां भरपूर आहे। शाइरानी कैनवास में समाजी ऐं सियासी शौर जी परख पवे थी। संदसि शहर ज़िंदगीअ जे हुस्नाकियुनि सां टुमटार ऐं तारीख़ी शऊर सां आरास्ता आहिनि। हसन ॼाणे थो त ज़िंदगी जी ख़ूबसूरती छा आहे। हू पंहिंजे कला में रवायती इख़्लाक़ियात जे बंधननि खे जिदत जे मफ़हूम में सम्झाए थो। तख़य्युल जी उहा उॾाम क़दामत परस्तीअ जे ज़ावियनि खे टोड़े तरक़ी पसंद फ़िक्र जी आबियारी करे थी ऐं आर्ट जी इहा गैर रवायती उणत इंसान दोस्ती जो पैगाम ॾिए थी। कुलियुनि सां गॾु कुली थियां हा हा आऊं होली थियां हा जहिड़ियूं सिटूं लिखी तंग नज़री ऐं मुतबेद नंदे थो। संदसि शाइरीअ में जवानीअ जो ओलड़ो आहे जेको दकियानूसी सोचुनि सां सहमत नथो थिए।
कविता जे हिन विशाल काइनात में ही एहसासाती शऊर ऐं जमालियाती इज़हार हीअं बि आहे त प्रेमू कोहली खां पुछंदे त हू तोखे ॿुधाईंदो, प्रेमू कोहली खां पुछंदे त हू तोखे ॿुधाईंदो, अखियूं कहिड़ियूं पहिरीं कहिड़ा सॼण, दिलि जो चिकण कहिड़ो, सियारो पू जवानीअ में न तो सोचो त कीअं लिखिजे प्यालो पुर, अखियूं चुलकनि असांजो ॿियो सिकण कहिड़ो। हिकु आर्टिस्ट वक़्त जो अक्स हूंदो आहे, हू पंहिंजे देश ऐं उन देश जे जज़्बनि सां सलाड़ियल दौर जो दर्द बि हूंदो आहे। असंदर्स ऐं शाइराना आर्ट जो रिश्तो कुझु अहिड़ो ई आहे। माण्हू जेके पंहिंजे मन जी मिटी में मदफून थिया, जाग बि जिन जी जेरी नाहे, ख्वाब बि जिन जा खून थिया, प्रीत फंदे में पेई जंजी तिन सां तोखे हलणो पवंदो, निंड कतुल थी वई जंजी तिन सां तोखे हलणो पवंदो। हिकु कवीअ जी ज़हनी कैफ़ियत मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रे थी। कॾहिं कॾहिं जज़्बा हैरतुनि जी सरहदुनि खां छुहंदा आहिनि। हसन जी शाइरीअ में हिकु मिज़ाज आहे जेको अल्फाज़ी ऐं बेकार तसवराती काक महल इज़हार न, पर उहा ख़ूबसूरत ख़्यालनि ऐं तसवुरनि में हिकु रोमानवी ऐं इनकलाबी इज़हार आहे। उहे गीत महकूम नाहिनि संदा, उहे गीत जंहिंमें कंहिं कुंवारीअ जे चूड़ियुनि जी छण छण जो नगमो, कंहिं मुठी माउ जा सवें लुड़का आहिनि, कंहिं पोड़े पीउ जी ॾकंदड़ हथनि जा सवें एहतिजाज, ऐं मासूम ॿारनि जे मुर्कुनि जे कातल ले उथंदड़ इशारा, कारे कजल जा ॻलनि ते लीका ऐं गुलाबी चपनि जा उॾामी वियल रंग। असीं जे वॾीअ वेल वकड़िया वियासीं, असीं जे ज़ंजीरनि में जकड़िया वियासीं। असंदर्स पंहिंजी धरतीअ जो दर्द महसूसु करे थो। हुन लाइ शाइरी रुगो दाख़िली कैफ़ियत जो न आहे, हू ज़हनी अयाशी नथो करे, पर वतन जे वांगीड़नि न वरे थो। इनकलाब में बि रोमांस जो दर्श ॾिए थो। जॾहिं धरतीअ जो दर्द रिश्तनि खां वधीक अहम हुजे त ईअं इज़हार बि आहे। असीं ॿारनि लाइ प्यार ऐं महबूबनि सां वरी मिलण जी आस पोइ ते छॾियूं था। हसन दर्स जी शाइरी में तारीख़ जो शऊर समायल आहे। इतिहास ॿुधाए थो त ज़िया शाही ज़िंदगीअ जा सभु रस्ता रोके छॾिया हुआ। जनरल ज़िया 11 साल हिन रियासत जे रहवासियुनि ते राज करे ॼण त जीअण ते राताओ हणी छॾियो हो। मॉडल डिक्टेटर खे हिन ॿगुणे शाइर ज़िंदगीअ खां इनकार सम्झो आहे। हू आमिर जो स्केच चिटो कंदे लिखे थो त जनरल ज़िया पंहिंजे रूप में ज़िंदगीअ खे मन नामो हो, मौत जो ॿियो नाम हो, समूरे नए नस्ल जी कौरी कपह जड़ियुनि जवाननि ते किरी पियल पत्थर जो ढिग हो। हू चांड्रोकियुनि सां वेर हो, सुबुह सां बेवाजिबी हो। अदब समाज जो आइन हुजे थो। हसन मौजूदा सिंध जी हालतुनि जी अकासी कई आहे, जिते धारिया अची धाको ॼमाइनि था ऐं धरती वासी ॼण त धारिया हुजनि। धारी आबादकारी सां तब्दील थियल सिंध जे डेमोग्राफी मक़ामी माण्हुनि खे बेरोज़गारी ऐं दरबदर करे थी। अहिड़े पस मंज़र में हिकु अहिड़ो समाज जिते आशिक़ सुञाणप जे बहिरान में हुजे, उते माशूक़ सां मिलण जी हसरत कहिड़ी अहमियत थी रखे। वतन में बेवतनी माशूक़ आशिक़ जो मिलणु कहिड़ो, ज़मानो ज़ोर ते तड़तां तमाचनि खे तड़े थो पियो। सिंधी समाज जी बि हिकु जागीरदाणी आहे, जिते हारी पुरित वॾेरनि जे ज़ुल्म जे अताब हेठि आहिनि। हसन जी दिलि में हारियुनि जो दर्द आहे। हू कांडेरे नाले हारीअ जे सीए तप सबब मौत ते एहतिजाज करे थो ऐं हिन जी ज़ाल जी सादगीअ ते ख़ामोश दर्द कथा बयानु कंदे लालची ऐं शौक़ीन वॾेरनि जी हिरखियल ख़्वाहिश ते हिकु नज़म लिखे थो। वॾेरियूं जेकी कांडेरे जी ज़ाल जी महिनत सां ठाहियल लिली मुफ़्त खणी वञनि थियूं, कांडेरो गुमनाम थी गुज़ारे वञे थो। हुनजी का एड्रेस न आहे, हुनजो को घर नंबर न आहे, हुनजो घर आहे वाटर कप में, काल मरी वियो सीए तप में, कांडेरे नाले हिकिड़ो हारी। हीउ शाइर हिकु नज़म में वॾेरे जे तारीख़ी किरदार जो अहातो करे थो ऐं सिंध में वॾेर के ज़हनियत जे मौक़े परस्ती ते चवे थो त सिंधी वॾेरा तोते सोचींदे मूंखे उल्टियूं थियूं अचनि। हिन शाइर जे ज़हन में कुझु सवाल छलांग ॾेई उथनि था। उहे सवाल जदीद फ़लसफ़े जा आहिनि। शाइर इश्क़ ऐं अकुल मां कहिड़ी चूंड करे। दुनिया जे शाइरनि अकुल जी तशरीह करे इश्क़ खे तरजीह पई ॾिनी आहे। शाइरी थींदी ई जज़्बनि जो इज़हार आहे। उन्हनि जज़्बनि में इश्क़ अॻियां अचे थो ऐं अकुल दंग रहिजी वञे थो। हसन वटि दलील जी अहमियत आहे। अकुल जे कारज खां इनकार नथो करे, पर प्यार जे फ़लसफ़े खे उत्तम सम्झे थो। दानिश अकुल जी दुनिया आहे दलील सां ऐं इल्म ते उबूर, मगर प्यार थो खपे
इंसान सां मोहब्बत इंसान तो करे, गिलमान ऐं न हूर मगर प्यार तो खपे। असांजी ज़िंदगी सुर साज़ शाइरी जो संगम आहे। संदसि मुशाहिदाती अख ॾाढी अमीक आहे। हिन कविअ जी कथा में सूफ़ियाणो मिज़ाज महसूस थिए थो त ज़मीनी हक़ीक़तुनि खे खुली अख सां ॾिसण जी हिमत बि आहे। कविता जे कैनवास ते हलंदे ही माण्हू वजूदी कैफ़ियत में गुज़ारे थो, फ़न ऐं फ़िक्र हियत ऐं घाड़े में बेमाना ज़िंदगी जो अक्स बि चिटे थो। जाम में बदनाम जीवन जो नशो, जाम में बदनाम जीवन जो नशो, राह ते बेनाम पेरनि जा निशान, मंज़िलनि ते को महांगो मोह आहे, ज़िंदगीअ में आसरो ऐं ड्रोह आहे, समुंड में छोलिन संदी चिकताण आ, चो तरफ़ ख़ाली पिणो आहे खुलियल, तूं न आहीं तूं किथे भी कोन आहीं। हसन दर्स जे शाइरीअ जो ग़ालिब मौज़ू मोहब्बत आहे। उन लिहाज़ खां हिन जी शाइराना सोच में हदबंदी न आहे। शाइर लाइ मोहब्बत जी आपे सबब आहे। हू ॼाणे थो त वजूद जी बका प्यार में आहे। शाइर जी निगाह खे इश्क जा आरा मासूम लॻनि था। जीअं हू हिकु नज़म में मिस स्कारपियो में फरमाए थो, हूअ अञा ताईं उभॾे आङुर खणी तारनि लहण जी तमन्ना थी करे, ऐं पंहिंजी ॿाहुनि में सुबुह जो सिज वहण थी घुरे, ऐं ज़िद्दी ॿार वांगुरु मूंसां प्यार में विढ़ंदी रहंदी आहे, छो त हू अञा ॿार आहे। प्यार मोहब्बत जूं तक़ाज़ाऊं हर दौर जे सीने में मुख़्तलिफ़ रहियूं आहिनि, जेकी जाग्राफ़ियाई माहौल ऐं रस्मुनि रवायतुनि सां बि लाॻापियल आहिनि। उहे माण मापा ऐं इहे चाहत जा अंदाज़ जिन जी कशिश ऐं दिललॻीअ जी कैफ़ियत मौलाना रूमीअ जी मसनवी में मुख़्तलिफ़ आहे त लज़्बा जे ख़ूबसूरत शाइरा सैफ़ो जी इश्किया नज़मनि में निराली आहे। जदीद दौर में मोहब्बत जो क्लासिकल मयार मटिजी चुको आहे। ज़माना सिगमंड फ्रॉइड जे फ़लसफ़ा मोहब्बत ते अमल पैरा थी चुका आहिनि। अहिड़े माहौल में शाइर चवे थो त डार्विन ऐं फ्रॉइड जे फ़िक्र जी रोशनीअ में, तंत्रा ऐं कामा सूत्रा जी कहाणियुनि ऐं किस्सनि में, मोहब्बत हुस्न जे गहरे समुंड में तरी आख़िर किनारे ते मज़े सां आसुती। हसन दर्स जी शाइरी हिकु वसी कैनवास आहे ऐं हिन जी शाइरी जा मौज़ू मुख़्तलिफ़ आहिनि। संदसि शाइरी खे कंहिं बि नज़रिए या इज़म में क़ैद करे परखणु मुनासिबु न आहे। कॾहिं कॾहिं का झूंगार कंहिं आइडियोलॉजीअ जे आईने में परखे नथी सघिजे। हाणे वठंदासीं इजाज़त, वरी कंहिं ॿी वीडियो सां गॾु अव्हां सां गॾु हूंदासीं। अल्लाह निगहबान।